अरे यार खिलाड़ी आउट थी हुई रे। भाई मैच जे टेंशन में जेको आहे गलो ई सुकी आहे। हींअर ई पाणी पीअण आयो ऐं हींअर ई मूं जीअं ब्लॉग शॉट कयो ऐं छा चइबो आहे खिलाड़ी आउट थी वियो। हाणे जल्दी हलूं था वरी मैच ॾिसूं। अबू बकर भाई नात जो ॿुधे ॾिसो कीअं गौर सां। अब वो दुआ करे पाकिस्तान खटे वञे भाई। ओए हल्की अचे। अरे यार आउट थी वियो इहो बि। वियो इहो खिलाड़ी वियो। पाकिस्तान जा टोटल 6 खिलाड़ी आउट थी विया। दादी ॿुधाए केरु खटींदो अॼु? पाकिस्तान जिंदाबाद। पक दुआ कर पाकिस्तान ही खटे। इंशाल्लाह पाकिस्तान कदा त खटींदा। हाँ बाकी जो कदा बेईमानी त किथा खटींदा। लॻा पिया न हाणे ॾिस न। हाणे अलाए छा थो ॾिसूं। जल्दी जल्दी रिव्यू 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 सब टेंशन में भाई। तो ऑडियंस में सब टेंशन में लगा पिया। 80 में टेंशन में ऑडियंस सब टेंशन में। हाणे एज लगी है पर हाणे हल्की बिल्कुल एतरी पिदनी लगी है। ॾिसो हाँ पिदनी बिल्कुल ओए ॾिसो बिल्कुल पिदनी। ओ लगी एज लगी लगी ओए ओए लगी 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 बिल्कुल हल्की एज लगी है। खिलाड़ी यार आउट तो हर वो तकड़ बकन ये नॉट आउट थी खिलाड़ी। एतरी देर सस्पेंस क्रिएट कयो आकर नॉट आउट थी वियो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तो भाई मानी जेके असीं मूं रूम में घुराई मुंहिंजो मैच ॾिसण त मानी खाई नथी। बेगम दीदी रड़ कई थी न अगरि पाण मानी कोन खाईंदो। तो एॾो एक्साइटमेंट थींदो आहे एॾो मन मूंखे टेंशन थींदो आहे। मूंखे ख़बर ई कोन छा थो रड़े कंदो। अड़े यार इहे थींदो आहे ख़ुशी में जंप रहण। बेगम दीदी अगरि कयो अथई न कोई अहिड़ो कुझु कयो अथई त मानी पाए हैं न पोइ तई मूंसां गॾु रड़ कजो न। 6 6 6 6 6 6 ॿई गॾु पिया कनि ॿई गॾु कमु पिया हलनि। अच्छा ॿियो ॻाल्हि ॿुधो अगरि ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि अबू बकर बि कयो। अच्छा ॻाल्हि ॿुधो हाणे अगरि पाकिस्तान खटियो हुजे त तव्हांखे आइसक्रीम खाराईंदासीं। ठीकु आहे दुआ करो पाकिस्तान खटे वञे। अरे यार 4 थियो मूं सां 6 थियो। बस भला मानी का या वञा न न माना ओॾो हुते ॾिसो एक्साइटमेंट ॾिसो यार एक्साइटमेंट ॾिसो केॾी आहे हुनजी। माशाल्लाह अल्लाह करे मौला पाकिस्तान खटायो मौला पाकिस्तान खटायो। भाई के दिल में ना इहो लिखंदो मौला पाकिस्तान करे असांखे आइसक्रीम मूंखे खाराए। मैच वणे ई बेगम त ॾिसंदी ई कोन्हे। आउं ॾिसंदो आहियां। हां वही टीवी कोन ॾिसां। मूं रिकॉर्ड आहे भाई हिकु कंहिंजी मैच हली हुई पाकिस्तान ऑस्ट्रेलिया जी हली हुई T20 सेमीफाइनल। मूं पंहिंजो मोबाइल ई बंदि छॾियो। एॾो ऐं क्रेज़ी हूंदो मैच आहे की माना क्रिकेट जे लाइ। हाणे एतिरो कोन्हे पहिले ई क्रेज़ी हूंदो आहे। ऐं बेगम जेको आहे ईअं सोचे पई त जल्दी अलाह करे पाकिस्तान खटे ऐं असांखे आइसक्रीम खाराईंदी। सो वही मानी में असांजे लाइ गुआर आहे ऐं बेगम तिका ठाहिनि मज़ेदार। रायतो आहे भत आहे मानी आहे पाणी आहे अबू बकर आहे फातिमा आहे ऐं बेगम जो ॾेखारे नथो सघां मुंहिंजो बूथ मुंहिंजो थोपड़ो। अरे 6 लॻी वरी। अरे यार घड़ी घड़ी लॻनि पिया। 4 थियो 4 थियो 4 4 4 4 6 बालनि ते सिर्फ़ु 70 रन खपनि बाक़ी इंशाल्लाह खटे वेंदो पाकिस्तान। भाई ॿिनि ते सिर्फ़ु 2 रन खपनि। केॾा वियो अलाए छा थियो छा 2 रन या खटे पाकिस्तान। दादी पाकिस्तान खटे वियो। ये पाकिस्तान खटे वियो। तव्हांजी आइसक्रीम पकी थी वई पाकिस्तान खटे वियो। चो पाकिस्तान खटे बेगम जो एॾो घोड़ कदम मानी कोन था खाईंदा मूंखे। उरी ॾिसो बेगम मथे ॾिस जीत उॾामी वियो। तो भाई बेगम जी आइसक्रीम पकी थी वई भले तव्हां जीत लॻे। उई 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 केॾायो जीत केॾायो केॾायो तेॾे केॾायो 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 केॾायो। अरे एतिरे जीत खां ॾिजो वधि यार एतिरे ओए भॼी 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 हलो 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 मानी का हलो। बेगम जी पहिरीं तव्हां परे हलो हाणे एतिरे परेशान कयो मूंखे। हरीम फातिमा खे पोनी करियोसि अगरि पोनी नथी कांडे मां ॿाहिरि कोन थियलु। मम्मा नहीं जो फातिमा ही जो ईअं चइजो मम्मा बाबा बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे ईअं चओ
हाणे चओ न हाणे वरी चवंदी कोन हाणे वरी चवंदी कोन इहो उपड़ी असां हाणे चओ न हाणे चओ 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 मम्मा मैचिंग कही चओ मम्मा पापा बचपन का प्यार वाइट 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 अरे हाँ वाइट हरीम पाक में वाइट मम्मा भी वाइट अबू बकर सिर्फ ऑरेंज कपड़ा पाता है पाकिस्तानी विन जी ख़ुशी में भाई असीं वञी हाणे आइस्क्रीम खाइण बेगनि सां मूं वाइदो कयो त पाकिस्तान अगरि खटे वियो ताकी आउं आइस्क्रीम खाईंदुसि त आउं अबू बकर ऐं फातिमा ऐं मम्मा वञी पिया आइस्क्रीम खाइण चलो भेण चलो ये चलो न जी तव्हांखे कोन खाराईंदा चॉकलेट वारी खाईंदा मां भाई फेवरेट चॉकलेट वारी खाईंदा ये कमर चाबी कटी कने अच्छो कमर इठ तो मैंगो ही खाईंदा बरा ना फातिमा चॉकलेट आहे ते ना चॉकलेट वठो ना ते इहो वठो पाइनएप्पल वठो था या मैंगो था वठो हैं तव्हां कहिड़ी खाईंदा फातिमा हरीम हरीम जी खुशी ॾिसो इहो वठी छॾ सो बि आइस्क्रीम वठी घर अचे हाणे अबू बकर जेको आहे ॾेई कोन थो आइस्क्रीम ॾेई कोन थो हाणे कब्ज़ो करे वेठो आहे हीअ ॾिसो अबू भला ॾियो अरे ॾियो त खाऊं न पाण ॾियो दे चॉकलेट वठी हाँ ॾियो त सही ॾियो हाणे सो ॾेई कोन थो हले ॾियो भला आइस्क्रीम खाऊं भला ओए तव्हां कटी ॾींदा भला तव्हां कटी ॾींदा ॾे कोन ॾे भला आइस्क्रीम ॾे अरे ॾे त भला खाऊं न ॾिठो हुजे थो न हिकिड़ी हा कहिड़ी फातिमा भाई कंजूस थी वियो आहे कंजूसी है बेचारी खारावे ना मजाक करे माशा ॾाई आहे दे चवंदा फातिमा खाराए फातिमा खाराई चवंदी पापा खाओ कॾहिं कॾहिं ॿार आहे चवंदी न भई आउं कोन थी ॻाल्हायां पोइ आउं सही कोन ऐं चवंदा भई आउं तोसां कोन थो ॻाल्हायां फातिमा बसि तोसां ॻाल्हायूं कोन पोइ चवंदी पापा खाओ हींअर पोइ चई पापा खाओ पोइ खाराए भला खाराए मज़ाक करे तव्हां खाओ फातिमा खाधो भाई सम्झो मूं खाधो मज़ाक करे ऐं वठी फातिमा लाइ ऐं मम्मा लाइ ऐं अबू बकर लाइ मूंखे मिली थोरी चखणी सिर्फ़ु सो गाइस हाणे अची मथे चयूं त हाणे निंड जी तयारी कयां थी फातिमा खे वञिणो आहे स्कूल मूंखे वञिणो आहे ऑफिस त हाणे जल्दी जल्दी सुम्हंदासीं हाणे आउं त चवां जल्दी सुम्हंदासीं हाणे जेसि ताईं ॿार सुम्हनि कलाकु लॻी वेंदो हिनखे सुम्हंदे हींअर घणो थियो आहे 11:15 थी विया आहिनि ऐं जेको आहे अला भलो करे वापदारनि जो भई लाइट ई बंदि पई आहे अने एसी कोन गर्मी में लेटंदासीं हाणे जेसि ताईं अचे लाइट मूंखे त भई गर्मी में निंड कोन ईंदी आहे ॿार जल्दी सुम्ही वेंदा हिनखे पखो हलाए छॾींदासीं दरवाज़ो खोले छॾींदासीं ताकी सफोकेशन न थिए सो मिलंदासीं अगली वीडियो में इंशाल्लाह टिल देन टेक केयर बाय बाय अल्लाह हाफ़िज़